नेरम जी मनुष्य केरु आहे कि कीअं सम्झो डिघो ईअं थियो उहो न, पर मनुष्य उहो आहे जो पंहिंजो कर्तव्य पाले थो, पंहिंजी फर्ज़ अदाई ठीक ठीक बजाए थो, उनजो नालो मनुष्य आहे। भला महान की महान बि उहो आहे जेको पंहिंजो कर्तव्य पाले थो, नर हुजे नारी हुजे, त्यागी हुजे गृहस्थी हुजे, उहो आहे पंहिंजो कर्तव्य नथो पाले, उहो मनुष्य न सम्झे पाण खे। धर्म जी की बाखाण भले था कनरा खजा जोड़िन क्या है घणे पंज, पर वो समझे तो मनुष्य न है जे कर्तव्य न पाले तो, कर्तव्य पाले तो वही मनुष्य। श्री राम दोहरा जेके दोहरा थींदा आहिनि, दोहरनि जी गणपति अथव था का बुद्धि, दोहरा समझंदा आहियो न? दोहरा वो कीकर कहते हैं, का चारो उनजी गड़ पकान थींदी आहे, गणपति थींदी आहे अंबनि जी। अदा फलाणे जे बाग में घणा अंब कि साईं इहे मिड़ई 27,000 3,27,000 अंब हींअर फसल घटि रहो तंहिं करे त हूअं 5 लख खनि थींदा। हेरम जी की दौरनि जी गणपति थींदी आहे छा? न न अंबनि जी थींदी आहे। अहिड़ी तरह आहे दो नवां गुण जेके पंहिंजो कर्तव्य नथा पालीनि, उहे ईअं जो कर्तव्य पाले थो सही त मुसीबतूं आहिनि, दुख आहिनि ॾाढा जी राम सीता कि दुख न खां सवाइ कि पंध नाई पेच रे विड़ला के ॾिसजनि, कुसुण दिन कबूलियो साधक से सॼो। जयराम जी की महिनत कयव कष्ट वरितव तॾहिं त तूं ॿुधो पिया न कुझु, तॾहिं सत्संग ॿुधो पिया। जे कष्ट न वठो आहे त को थी आहे कमु, त कष्ट सहणो आहे। श्री राम जेके कष्ट सहन था पंहिंजो कर्तव्य पालीनि था, इहो कि इहो तप आहे। जेके पंहिंजे धर्म जी रक्षा करण लाइ कष्ट सहन था, इहो तप आहे। जयराम जी पतंजलि की पतंजलि जी हो जिन दर्शन में कि विस्तार ॾाढो लोग हा इहो तप आहे। पोइ शारीरिक तप 17 अध्याय में अथव, वाचनक तप, शारीरिक मानसिक तप की कपट आदि सब बचंदो रहो, ये तप। यज्ञ दान जेके घणे हैं जेके गृहस्थी के रोज करणा है। जयराम जी की उहे ॿुधा थो। अदा घणो टाइम आहे मूंखे बाक़ी घणा लॻाए हींअर 9:25 पोइ हुन ते छॾिबो कॾहिं केॾीमहिल 8:30 खां 9:30 ताईं आहे भाई आहे त 5-10 मिंट ॾियो त हलाए न हलाए भाई। गृहस्थीअ खे 5 यज्ञ करणा आहिनि रोज़, जे उहो कंदो त को वॾो पुण्य न थियो, बाक़ी न कंदो त पाप लॻंदो। इहो भला की हिसाब किताब रखियल आहे कि गृहस्थी जे घर में 4-5 नमूननि जा पाप हर रोज़ थींदा आहिनि। भोजन बणाईंदो उनमें जीव मरनि था, बुहारी कढंदो जीव मरंदा, पाणी ठाहे रखंदो जीव मरंदा, मरनि था न जीव। उन जीवन जे मरण जो पाप आहे ॿियो कीअं कि हिन नमूने सां ॻोल्हंदो। जे न कंदो त पाप, जे कंदो त हुन खां बचंदो, ॿियो वधीक को पुण्य कोन थियो। उहे घणा यज्ञ आहिनि कि उहे जेके अतिथि यज्ञ, देव यज्ञ, भूत यज्ञ, पितृ यज्ञ, ब्रह्म यज्ञ, श्री राम तव्हां जेको जंहिंमें सभु अची पंडा यज्ञ उहो ज्ञान यज्ञ त रहिजी वेंदो की न रहिजी कोन। अतिथि यज्ञ छा वेद में अचे तो अतिथि देवो भव, जंहिंजी स्थिति न आहे। अॼुकल्ह त महिमान खे बि चवंदा आहिनि हाणे नाठी ईंदो 7,000 रुपये खाराईंदो हुनखे कीअं
अतिथि माना कि अतिथि जी माना है जंहिंजी तिथि ना आहे कॾहिं आयो कॾहिं हले। विद्वान हुजे, विद्वान जो असांजा सुनसे भर में मिटाए सिधो सही सही राह असांखे ॾसे। अरे ही लोकी कई है ताज चांदना की चांदनी फिर अंधेरी रात हे तुझी राह किन किन खबर ना के